टाइम ट्रेवल मां मुराद वक़्त में सफ़र करणु आहे। हीउ ॿुधण में त तजुब खेज़ ज़रूरु आहे, पर हिन में कुझु हक़ीक़तूं त कुझु अफ़साना पिणु लिकियल आहिनि। माज़ीअ जे कई साइंसदाननि टाइम ट्रेवल मशीन ठाहिण जी कोशिशि कई या पंहिंजो वक़्त में सफ़र करण वारो नज़रियो पेश कयो, जंहिंमें मशहूरु साइंसदान एल्बर्ट आइंस्टाइन पिणु आहे। आइंस्टाइन जे टाइम ट्रेवल थ्योरी मुताबिक़ अगरि इंसान वक़्त खां तेज़ डोड़े त हू मुस्तक़बिल में पहुची सघे थो या माज़ीअ में। फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट। हिन एक्सपेरिमेंट में टाइम ट्रेवल, फिफ्थ एलिमेंट, टेलीपोर्टेशन ऐं ॿियूं बि केतिरियूं थ्योरीज़ शामिल आहिनि। दुनिया जी पहिरीं वॾी जंग खां पोइ सन 1930 फर्स्ट वर्ल्ड वार साल 1930 हिकु अहिड़ो साल हो जंहिंमें हिटलर, जंहिंखे दुनिया में वॾो डिक्टेटर पिणु कोठियो वञे थो, जंहिं यहूदियन, बर्तानिया ऐं अमेरिका जे नक में दम करे छॾियो हो। जर्मनीअ जा साइंसदान नवां हथियार इस्तेमालु करे दुनिया ते पंहिंजी छाप ॼमाइण में लॻा पिया हुआ। तॾहिं अमेरिका पंहिंजे साइंसदाननि खे ज़ोर ॾिनो त को अहिड़ो हथियार तयारु कयो जंहिंसां असां जर्मनीअ खे शिकस्त ॾेई सघूं। एल्बर्ट आइंस्टाइन हिन कोशिश में हुयो त को अहिड़ो हथियार या इलेक्ट्रिक मैग्नेट तयारु कयूं जंहिंसां असां रेडार या जर्मनीअ जी फ़ौज खे चकमो ॾेई सघूं। हिन प्रोजेक्ट ते न सिर्फ़ु एल्बर्ट आइंस्टाइन कमु करे रहिया हुआ, पर साणस मशहूरु साइंसदान निकोला टेस्ला पिणु शामिल हुयो। हिन एक्सपेरिमेंट जे आख़िरी घड़ियुनि में निकोला टेस्ला जवाबु ॾेई छॾियो त हू हिन एक्सपेरिमेंट में शामिल न थींदो, छो जो हुनखे अञा बि कुझु हिन एक्सपेरिमेंट में कमियूं नज़र आयूं। पर आइंस्टाइन पंहिंजो कमु जारी रखियो। आइंस्टाइन ॿियनि साइंसदाननि सां गॾिजी राब्तो करे हिन प्रोजेक्ट ते कमु जारी रखियो। शुरूआति में हुन नंढा तजुर्बा कया जेकी कामयाब बि थिया, पर हाणे वक़्तु हुयो कुझु वॾो करण जो। हुन जे लाइ USS जे हिकु जहाज़ खे चूंडियो वियो। सन 28 अक्टूबर 1943 ते हीउ एक्सपेरिमेंट कयो वियो। जहाज़ में मौजूदु अमले खे उहो चई धोखे में रखियो वियो त डिॼण जी का बि ॻाल्हि न आहे, हीअ सिर्फ़ु हिकु मामूली मिलिट्री एक्सरसाइज़ आहे। जहाज़ जे अंदरि तमामु घणा टेस्ला कॉइल लॻाया विया। जीअं ई उन्हनि कॉइल्स खे स्टार्ट कयो वियो त आहिस्ते वोल्ट वधंदा विया। जॾहिं वोल्ट 3.5 मिलियन ते पहुता त हिकु अजीब वाक़ियो पेश आयो, जंहिंसां जहाज़ साए रंग जे शुआउनि सां ढकिजी वियो। अचानक हिकु रोशनी ज़ाहिर थी ऐं जहाज़ हुन रोशनीअ में गुम थी वियो। साइंसदाननि सोचियो त हीउ एक्सपेरिमेंट कामयाबु वियो आहे, पर 24 कलाक गुज़रण बाद कई मील परे हीउ जहाज़ नज़र आयो। जहाज़ जी हालत तमामु ख़राबु हुई, हंधि खां सड़ियल हुयो, जॾहिं त हिन में वेठल कई माण्हू मरी चुका हुआ। हुननि जा जिस्म सड़ियल ऐं जहाज़ जी दीवारनि सां जुड़ियल हुआ ऐं कई अमले जा माण्हू पिणु ग़ाइबु हुआ। हुननि खे कहिड़ी ख़बर त हुननि जे मथां का अहिड़ी क़यामत गुज़रण वारी आहे। हीउ एक्सपेरिमेंट पूरी तरह सां फेल थी चुको हो। हिन एक्सपेरिमेंट खे उन महिल बंदि कयो वियो। आख़िर सुवाल इहो पैदा थिए थो त उहो जहाज़ पूरो ॾींहुं किथे हुयो। जहाज़ में 2 मुसाफ़िर जेके बची विया हुआ पाण में ॿाहिरि हुआ। हुननि जो चवणु हो असां हिकिड़ी अहिड़ी जॻह ते पहुतासीं जिते USS मिलिट्री जो हिकिड़ो खुफ़िया मिशन अॻु में हली रहियो हुयो। हुननि असां ते टॉर्चर कयो। असांजे कई अमले जा माण्हू पिणु गिरफ़्तार कया हुन, पर अचानक सां हिकिड़ी वरी रोशनी ज़ाहिर थी जंहिंसां असां वापसि उन जॻह ते पहुतासीं। हुनजो चवणु हो त हू मुस्तक़बिल में हलिया विया हुआ, पर कुझु देरि खां पोइ हुननि खे पागल करार ॾेई ऐं पागल खाने में मुंतक़िल कयो वियो, जिते हुननि जी डेथ थी वई।